दादू जे मुख़्तलिफ़ तहलके ऐं यूनियन काउंसिलन में मौजूद अस्पतालन में मरीज़न खे कुते जी चक खां बचाव वारी वैक्सीन ॾियण खां जवाब ॾेई खेनि ज़िले अस्पताल मुंतक़िल करण सबबि ज़िले जे सिविल अस्पताल में कुते जी चक खां बचाव वारे वैक्सीन ख़त्म थियण जो ख़दशो पैदा थी पियो आहे। इन सिलसिले में दादू सिविल अस्पताल जे सिविल सर्जन डॉक्टर अब्दुल हमीद मीरानी काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त दादू जे मुख़्तलिफ़ तहलकनि मेहड़, खैरपुर, नाथन शाह, राधड़ ऐं जोही समेत मुख़्तलिफ़ यूनियन काउंसिलन में मौजूद अस्पतालन जी इंतज़ामिया कुते जे ॾाढियल मरीज़न खे वैक्सीन करण बदिरां उन्हनि खे सिविल अस्पताल दादू मुंतक़िल करे रहिया आहिनि। हुन ॿुधायो त तहलके तोड़े यूनियन काउंसिल जे अस्पताल में मरीज़न खे वैक्सीन न करण सबबि दादू सिविल अस्पताल में हिकु ॾींहुं अंदरि 100 मरीज़न खे कुते जी चक जी वैक्सीन कई वई आहे। जेकॾहिं इहा सूरत हाल रही त ईंदड़ थोरे वक़्त में दादू जे अस्पताल में वैक्सीन अणलभ थी वेंदी। डॉक्टर अब्दुल हमीद मीरानी चयो त इन मामले ते लाॻापियल इख़्तियारनि खे पिणु शिकायत कई आहे पर को तदारक नाहे थी सघियो ऐं नंढनि अस्पतालनि पारां मरीज़न खे मुंतक़िल करण जो सिलसिलो वॾे पैमाने ते जारी आहे। हुन आला इख़्तियारनि खे अपील कंदे चयो त मामले जो नोटिस वठी तहलके तोड़े यूनियन काउंसिल जे अस्पतालनि जी बजेट समेत दवाउनि ऐं वैक्सीन जी जांच करे उतां जे माण्हुनि खे परे वारनि अस्पतालनि में मुंतक़िल करण वारे सिलसिले खे बुंजो ॾिनो वञे। निज़ाम शेख, काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, दादू।